अजीजाने गिरामी मुझा बुजुर्गो भाइरो अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो जो हिन पिंडाल में तव्हांखे जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण जी सआदत बख़्शी आहे। दुआ है त अल्लाह ताला तां समूरन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए ऐं असांजे भाउ मुजाहिद बशीर अहमद बुरड़े साहब जी अल्लाह मिन्नत क़बूल फरमाए ऐं असांजे बिरादर कायदे कंबर हज़रत साईं मोहम्मद उज़ैर गुल साहब जन उनजी भी अल्लाह ताला सेहत में इज्जत में अमलन सालन में बचन बारन में बरकतू नसीब फरमाए ऐं जिन भी हिन जलसे में माली या जानी तावन कियो आहे मां सभिनी जे लाइ दुआ हुआ अल्लाह साईं सभिनी जे खैर खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला वरी वरी हेड़न प्रोग्राम रखण जी असांखे तौफीक नसीब फरमाए। अजीजो ज़रूरत आहे कुरान शरीफ जे जलसे अॼु राग साज़ गाननि असांखे तबाह करे छॾियो। जेतिरो थी सघे वो कुरान शरीफ जा जलसा रखो कुरान जी आवाज़ खे आम कयो। ईमान तने बचे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम वइज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम यतवक्कलून। अञा वरी आवाज़ ज़रूरत आहे कुरान शरीफ जे वाइज़ छो त गुनाहनि जे करे रागनि साज़नि गाननि ड्रामनि जे करे असांजियूं दिलियूं मुर्दा बणिजी वियूं आहिनि। खिल ऐं भोग ऐं मस्करी जे करे असांजियूं दिलियूं मुर्दा बणिजी वियूं आहिनि। गुनाहनि जो ज़ंग असांजे दिलनि खे कारो करे वेठो आहे। ओ मुझा अजीज़ो हाणे दिल के साफ करण वारी हस्ती आहे त कुरान शरीफ आहे। नबी साईं फरमायो जॾहिं तव्हांजी दिल नेकीअ सां न लॻे जॾहिं तव्हांखे नमाज़ पढ़ण जे लाइ दिल न चवे जॾहिं तव्हांखे मस्जिद में अचण जे लाइ दिल न चवे साईं फरमायो पक ॼाणियो तव्हांजी गुनाहनि जे करे दिल मुर्दा बणिजी वई आहे। राग ऐं साज़ गाननि जे करे दिल तव्हांजी कारी बणिजी वई आहे। मुंहिंजे आका साईं फरमायो तो उहो माण्हू बकम पाण में पैदा करे तां त हुनजी दिल जेका आहे ज़िंदा थी वञे तां त जेका उहा दिल हुनजी कारिया गुनाह जे करे साफ़ ऐं सुथरी बणिजे। साहबा फरमायो साईं बकम कहिड़ा नंबर पहिरें ते नबी साईं फरमायो साईं फरमायो कुरान शरीफ जी तिलावत घणे मां घणी कयो कुरान शरीफ घणे मां घणो ॿुधो कुरान शरीफ जो घणे मां घणो विर्द कयो। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल कुरान अर्रहमान अल्लमल कुरान
खलकल इंसान अल्लमहुल बयान। अञा वरी आवाज़ साईं जन फरमायो नंबर पहिरें ते क़ुरान शरीफ़ जी तिलावत घणी जेतिरो थियो। सुबह जो कुरान शरीफ पढ़ी वरी मंझंदि जो पढ़ो, मंझंदि जो कुरान मजीद पढ़ी वरी रात जो पढ़ो, ॾींहं रात कुरान जी तिलावत कयो, कुरान शरीफ जी तिलावत ॿुधो, कुरान जा वाइद ॿुधो। ओ वमन क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिलमुमिनीन। वइज़ा क़ुरिअल क़ुरान फ़स्तमिऊ लहु वअन्सितू लअल्लकुम तुरहमून। रब फरमायो मुझे कुरान मजीद सां यारी रखो, मुझे कुरान मजीद जी तिलावत कयो, मुझे कुरान मजीद जा वाइद ॿुधो, मुझे कुरान मजीद जी तक़रीरां ॿुधो, मुझे कुरान मजीद जी तिलावत ॿुधो। आहिस्ते आहिस्ते तव्हांजी दिल खे ज़िंदा कंदो वेंदो मां। आस्ते आस्ते कुरान मजीद जे नूर सां तव्हांजी दिल मुनवर बणाईंदो वेंदो मां। कद जाअकुम मिनल्लाहि, कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। नबी ने फरमायो जॾहिं दिल तव्हांजी मुर्दा थे, गुनाहनि जे करे कारी थे, ॿ कम कयो। हिकु क़ुरान जी तिलावत, क़ुरान जा वाइज़ ॿुधो, क़ुरान जी तिलावत ॿुधो, क़ुरान जी तिलावत कयो। ऐं नंबर 2 ते नबी ने फरमायो मौत खे यादि कयो। ॾिसो कीअं फिलाणो मरियो आहे, इहो यादि कयो त मूंखे बि ईअं मरणो आहे। कीअं टीरो मरियो, कीअं मटीरो मरियो। नबी ने फरमायो वञी कब्रिस्तान जा चक्कर लॻायो, ॾिसो त अबू कीअं मरी क़बर में पहुतो आहे, ॾिसो त अम्मा मिठी मरी कीअं क़बर में पहुती आहे, कीअं भेण वेचारी मरी क़बर में पहुती आहे, कीअं फिलाणो दोस्त वेचारो मरी क़बर में पहुतो आहे, कीअं फिलाणो मिट माइट मरी क़बर में पहुतो आहे। हाणे इहो ज़हन में ख्याल आणियो त मूंखे बि हिन क़बर में वञणो आहे। नबी ने फरमायो मौत जो यादगिरो पाण में पैदा कयो, कब्रिस्तान जा चक्कर लॻायो। आहिस्ते आहिस्ते तव्हांजी दिल ज़िंदा थींदी, आहिस्ते आहिस्ते तव्हांजी दिल जीअरी थींदी, आहिस्ते आहिस्ते तव्हांजे दिल में गुनाहनि जो ज़ंग लहंदो वेंदो। आहिस्ते आहिस्ते मां अल्लाह जो तव्हांजे दिल में ख़ौफ़ पैदा थींदो। आहिस्ते आहिस्ते तव्हां गुनाहनि जी जान छॾींदा वेंदो, आहिस्ते आहिस्ते नेकोकार बणंदा वेंदो। मां अल्लाह पोइ तव्हांखे दुनिया में बि आबाद, आख़िरत में बि तव्हांजा बेड़ा ई पार कंदोमांव। वले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो ज़रूरत आहे
कुरान शरीफ जे जलसन कराइण जी तमाम सख्त ज़रूरत जेतिरो थी सके वो कुरान जा वाइज़ करायो कुरान जा जलसा करायो अॼु माण्हू दीनदारी खां परे थी विया आहिनि निमाज़ खां परे थी विया आहिनि अॼु माण्हू मुसलमानीअ मां निकिता था वञनि अॼु ॾिसो त सही मुसलमाननि जो छा हाल थी वियो केड़ो मुसलमाननि जो हाल थी वियो हिक ॿिए सां विड़िया पिया पाण में जहिड़नि में पूराऊं होॾे फ़लस्तीन में केॾो तो ज़ुल्म हले इहो असांजे करे असां में एको न आहे असां में ॿधी न आहे सदायूं नबी साईं जा ग़ुलाम था पर हुन ते सड़ियो पियो आहे हुन ते सड़ियो पियो आहे हुन ते कावड़ियो पियो आहे हुन ते कावड़ियो हिक ॿिए जा अच्छा लटा नथा बर्दाश्त कनि हिक ॿिए जी भली सवारी नथा बर्दाश्त कनि हिक ॿिए जो भलो खाधो नथा बर्दाश्त कनि हिक ॿिए जी ख़ुशी बर्दाश्त नथा कयूं ये मुसलमान कुरान मजीद में अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अञा वॾी आवाज़ इन आयत सगोरीअ में अल्लाह पांजन आशिक़ नबी मोहम्मद करीम जे आशिक़ जो टे निशानियूं बयान फरमायूं आहिनि हर को चवे तो त मां अल्लाह जो आशिक़ आहियां हर को चवे तो त मां अल्लाह जो बानो आहियां हर को चवे तो मां प्यारे नबी मोहम्मद करीम जो परवानो आहियां अल्लाह फरमायो मुंहिंजा आशिक़ मुंहिंजे रसूल जा आशिक़ ही अथव केड़ा पहिरें नंबर ते अल्लाह फरमायो अशिद्दाउ अलल कुफ्फार काफरन को नफरत कंदा आहिनि बे नंबर ते अल्लाह फरमायो रुहमाउ बैनहुम हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि हिक ॿिए जी इज़त कंदा आहिनि हिक ॿिए जो एतिराम कंदा आहिनि टे नंबर ते रब फरमायो तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना अल्लाह फरमायो मुंहिंजनि आशिक़नि मुंहिंजे नबीअ जे आशिक़नि जी ये सुञाणा तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद अल्लाह फरमायो सदाई वे रुकन में सदाई नमाज में सदाई सजदन में नमाज ऐं सजदन जा निशान उन्हनि जे निड़ ते छापिजी बीह रहंदा आहिनि रब फरमायो इहे ई मां अल्लाह जा सच्चा आशिक़नि मुंहिंजे रसूल जा इहे ई सच्चा आशिक़नि ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अल्लाह फरमायो मां पंहिंजनि आशिक़नि प्यारे नबी मोहम्मद करीम जे आशिक़नि जी इहे निशानियूं कुरान मजीद में त बयान कयां थो पर तौरात ऐं इंजील में भी इहे निशानियूं बयान कयूं जिनमें भी ये टे निशानियों यो पक्को मोमिन आ मुसलमान आ दुनिया में भी यो इज्जत है मान शान वारो कब्र भी लाए बिश्त जो बाग आखिरत में भी मान जे लाए सोन जा बंगला बिश्त में तैयार करे छड़िया तमाम घणियों निशानियों मोहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह फरमायो मोहम्मद मा अल्लाह जो रसूल वल्लज़ीना माहु इन जा आशिक़ इन आशिक़ नबी मोहम्मद करीम जे आशिक़ उन्हनि जूं टे निशानियूं अशिद्दाउ अलल कुफ्फार काफरन को नफ़रत कंदा असां काफरन को नफ़रत कयूं था सॼो ॾींहुं हिन मोबाइल में काफर हलाई वेठा आहियूं सॼो
ड्रामा हलायूं वेठा सॼो ॾींहुं गंद हलायूं वेठा इंडिया जूं फिल्मां टिकटॉक जा बेहयाई वारा वीडियो काफ़रनि सां असां मोहबत कयूं वेठा ऐं रोहमाउ बइनहुम अल्लाह फरमाए थो त मोहम्मद करीम जा आशिक उहे आहिनि मुंहिंजा आशिक उहे आहिनि जेके पाण में हिक ॿिए सां प्यार कंदा असां पाण में हिक ॿिए सां हथियार सिधा कयूं वेठा हीअ असांजी मोहबत हीअ असांजी मुस्लमानी थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते कावड़ कंधे ते बीठी आहे हुनखे धको वेठो आहे हुनखे चङो वेठो हुनखे गोली वेठो आहे हुनखे सखर में हिकिड़े वण ते जहिड़ो थी वियो शेख बिरादरी शैतान एॾो हरामी जो हिकिड़े वण जे जहिड़े ते 5 माण्हू मरी विया वण उते बीठो अल्लाह ने वरी मोमिन जूं ही निशानियूं बयान फरमायूं वल काज़मीन अल गीज़ वल आफ़ीन अन्नास वल काज़मीन अल गीज़ वल आफ़ीन अन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अञा वरी आवाज़ इते भी अल्लाह मोमिन जूं 3 निशानियूं बयान कयूं अल्लाह फरमायो नंबर पहिरें ते मोमिन कावड़ खे खाईंदो आहे कन कावड़ कढंदो आहे गलावी न था वल काज़मीन अल गीज़ मोमिन कावड़ के असां खाऊं था या कढूं था वठ वठां लगी पिया थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते जेड़ा फसा विड़ विड़ा अल्लाह नबी साईं फरमायो मुसलमान ई न आहे जो कंहिंजे हथ हूं न कंहिंजे पेर हूं कंहिंजी ज़ुबान खां ॿियो मुसलमान महफ़ूज़ न आहे साईं जन फरमायो यो कामिल मुसलमान ही ना है मुझे आका साईं मुझे रहबर साईं फरमायो मुसलमान हुआ जो को पांजे हथ को बेखे तकलीफ न दे मुसलमान हुआ पांजे पैर को बेखे तकलीफ न दे पांजी जुबान को बेखे तकलीफ न दे नबी साईं फरमायो पक्को मोमिन यो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम ने के पाण सां गॾु जन्नत में वठी हलो असां ॾींहुं रात हिक ॿिए खे ईज़ा हिक ॿिए खे तकलीफ़ हिक ॿिए सां विड़िया पिया अफ़मन वल काज़मीन अल गीज़ वल आफ़ीन अन्नास अल्लाह फरमायो मोमिन कावड़ के खाईंदो आहे वला आफ़ीन अन्नास माफ़ियूं ॾींदो आहे जेको ॾुखाईंदो अथसि जेको ईज़ाईंदो अथसि उनखां बदिलो न वठंदो आहे उनखे माफ़ कंदो आहे वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मोमिन जी टी निशानी आहे जेकॾहिं जेको माण्हू मोमिन खे ईज़ाईंदो आहे वरी उनखे का तकलीफ़ ईंदी आहे त वरी मोमिन उन सां भलाई बि करे छॾींदो आहे मोमिन उन सां छा करे छॾींदो आहे भलाई असां नबी साईं जा आशिक़ सॾाइण वारा असां नबी साईं वारो रस्तो भुली विया आम किसो तव्हां ॿुधंदा हो हिकिड़ी कुराड़ी आहे जेका गंद जा ढेर नबी साईं जे मथां उछलाईंदी मुंहिंजो प्यारो नबी मुंहिंजो सोनो नबी मुंहिंजो मिठड़ो नबी ईंदो हो माई गंद जा ढेर मथां उछलाए साहबिन के गुस्सो ऐं कावड़ जे हिक ॾियारे साहबिन फरमायो साईं असांखे हुकुम कयो त न कुराड़ीअ जी मुंडी मरोड़ियो तव्हांजे नबुत वारे जिस्म मुबारक ते गंद जा ढेर थी उछलाए साईं असांखो बर्दाश्त नथो थिए साईं फरमायो थदा थियो
वो गंद जा ढेर मुझे मथों ते उछलाए कावड़ जो तांदा हाँ हाँ जेकर न कुराड़ी में हया नाए वा गंद जा ढेर ते उछलाए अल्लाह कख खाने के हया न जो को भी गंद को भी कख कानो मां मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक दई दोई नाए अल्लाह जो हुक्म सां सजो गंद टरी वेंदो आहे बेचारे की हिम्मत सां नारा आया ऐं तव्हां ॼण हाणे फ़लस्तीन खां पहुता हो जंग करे तव्हांखे गरम कंदो इहो ख़लीफ़ो ख़ान ॿिए जी भेणी न आहे ओ मुझा अजीजो गंद जा ढेर उछलाए कुराड़ी नबी ज़ैन के साहबा दा फरमान साईं भला रस्तो मटायो ॿियो रस्तो वठो साईं फरमायो कुराड़ी वेचारी मेहनत करे गंद जा ढेर गॾ थी करे असांजो ॿियो रस्तो वठूं त वेचारी परेशान थींदी तंहिंजे करे कुराड़ीअ जी दिलि दुखाइणी नाहे कुराड़ी मां मोहम्मद करीम जे नबुवत वारे चेहरे मुबारक जी ज़ियारत कंदी रहे थी मन दीदार कंदे कंदे को ॾींहुं का घड़ी अहिड़ी अचे मन कलमू नसीब तेज़ मन जन्म जी बाग बची कुराड़ी जन्नत जी वारसाणी थी पवे अल्लाह अचंदा नबी ज़ैन रोज़ बरोज़ कुराड़ी गंद जा ढेर उछलाए ॾिसो नबी ज़ैन जो इख़लाक़ ओ मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी एक दफो दम गुज़र कयो साईं के कुराड़ी नज़र आई ॿियो दफो गुज़र कयो वरी कुराड़ी नज़र आई साईं साहबा ने न्यारो त मां जो तव्हांखे झलियो त कुराड़ीअ खे कुझु ई न चओ जो कुराड़ी काॾे वई आहे नज़र ई नथी अचे तव्हां कुझु कुराड़ीअ खे कयो त न कुझु चवंदा साईं तव्हां चयो त पत्थर ते लीक अची वई असां त कुराड़ीअ खे कुझु ई न चयो आहे न कयो आहे असांखे काई ख़बर न आहे साईं जे मां रहमत तो कुर्बान तॾहिं त अल्लाह ने नबी साईं खे लक़ब ॾिनो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन फरमायो त अचो त कुराड़ी जे बारे में पुछादा दर खड़कायो दरवाजो खड़को आ दरवाजो खुलियो आ तो कुराड़ी जो मुर्स कुराड़ नबी से फरमाया चाचा हेदे कुराड़ी वेचारी जेका सदाई खिदमत कंदी बीठी हुंदी वेचारी बिते वा नजर नथी अचे चाचे कुराड़ जे अखियुनि में पानी वही आयो चे साईं तव्हां छा था चओ हूअ त तव्हांजे मथां गंद जा ढेर उछलाईंदी तव्हां वरी चओ था खिदमत कंदी बीठी हूंदी हाँ साईं तव्हांजी बददुआ विड़ी अथसि नबी साईं फरमायो मां त बददुआ न कई त मां चे साईं अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार थी वई आहे तारा शिट में लगा पिया न कुछ खाए थी न कुछ पिए थी सीख लगी पई आहे साईं फरमायो हलो तब भला मां उन जी तब पुरसी क्या साईं आया अजी कुराड़ीअ जे मथों बीठा रहमतुल लिल आलमीन मुंहिंजो साईं अखियुनि मुबारकनि में पानी झले न सघिया कुराड़ीअ जी तकलीफ़ ॾिसी साईं रहमत वारा हथड़ा मुबारक मथे खया जिन जो जिक्र कंदे अल्लाह हथ मुबारक जो कुरान मजीद में ये फरमायो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा नबी ज़ैन दुआ जा हथड़ा मुबारक मथे खया फरमायो मुंहिंजा अल्लाह मां त कुराड़ीअ खे बददुआ ॾिनी
मां तो कुराड़ीअ खां कावड़ियो सी न तू एडो शोरब जलाल में आयो आ कुराड़ीअ ते ओ मुंहिंजा अल्लाह मुझे करे रहम करे कुराड़ी के माफ करे अञा एडो मुझे प्यारे नबी रहमत वारा हथरा मुबारक हेठी न कया कुराड़ी को अजाब हटियो यकदम कुराड़ी होश में अची वई रणियों थी करे हे त मोहम्मद करीम मुखे मारण आयो आ मुखो बदलो वठण आयो आ कुराड़ो मुड़स चवेस तो हे बदले वारो जवान नाही हे तो तबाह पुरजी करण आयो हिन तोखे अल्लाह सही हो नई जिंदगी वठी ॾिनी आ हिन दुआ मोहम्मद करीम घुरिया जो अजाब अल्लाह जो टरियो थी कुराड़ी रोई वेठी आ चवे थी सही मां एडा गंद जा ढेर तां मथो छिलाया ऐं तां एडा रहीम मुझे ला अल्लाह को दुआ घुरियो मांजी तकलीफ हटायो सोना साईं तां अल्लाह जा सच्चा पैगंबर रसूल आयो वारो क्यों हाणे जो हाणे मुखे कलमो भराए मुसलमान क्यों जो तां जो वाह जो इखलाक वाह जो तां जी उम्मत मोहब्बत वाह जो तां जो प्यारा मां हेडो तां की जायम को भी तां मुझे ला एडो भलो सोचे रहा वारो क्यों जल्दी मुखे कलमो भराए पांजो गुलाम है उम्मती बनाए छड़ियो ॿियो बि हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे त हिकिड़ी कुराड़ी मक्को शरीफ शरीफ थी वञे नबी साईं रस्ते में मिलियसि कुराड़ी अम्मा काॾे थी वञे चइबो आहे हिते नाले मोहम्मद हिकिड़ो नौजवान तयारु थियो आहे जेको चवे थो हिकिड़ो अल्लाह हिकिड़ो अल्लाह चवे थो इलाह वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाई नबी साईं जी असली जिंदगी जा वाइद तौहीद जा वाइद अॼु मुसलमाननि खे तौहीद नथी वणे नबी साईं मक्के में भी तौहीद बयान कई साईं मदीने में भी तौहीद बयान कई साईं 23 साल नबुवत वारी जिंदगी में रुगी तौहीद बयान कई अॼु अलाए छा थी वियो आहे मुसलमान खे जो तौहीद सज में नथी अचे उते कबर ते किरियो पियो आहे उते झंडे अॻियां किरियो पियो आहे उते कंडे अॻियां किरियो पियो आहे उते पीर ऐं फ़कीर अॻियां किरियो पियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो सहाबी ता नबी साईं खे फरमायो साईं तव्हां वॾी इज़त वारा तव्हां वॾे मान ऐं शान वारा जाथों ता गुजरदा क्यों वण झुकी अवां के सलाम ता कर जाथों ता गुजरदा क्यों पत्थर झुकी सलाम ता कर जाडों ता गुजरदा क्यों तां के जानवर इसी है कद हेठ करे सलाम ता कर सारी कायनात ता के झुकी सलाम थी करे असांजी भी दिल चवे थी हिकिड़ो तव्हां खे सजदो ॾियूं नबी ने फरमायो ला तस्जुदू लिशम्स वला लिलकमर वस्जुदू लिल्लाह नबी ने फरमायो मां मोहम्मद करीम पाण अल्लाह जा सजदा ॾींदो आहियां पाण अल्लाह जा रुकू कंदो आहियां पाण अल्लाह जी नमाज़ पढ़ंदो आहियां अना अव्वलुल आबिदीन अना अव्वलुल मुस्लिमीन साईं फरमायो मां तव्हांखे भी इहो ई वाइद करणा सजदा करणा अल्लाह जा रुकू करणा अल्लाह जा नजर न्याज करणो आहे अल्लाह जे नाले ते बास बासनी आहे अल्लाह जे नाले ते कुल सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन।
सजी जिंदगी नबी सही अल्लाह सही जा सकता है सजी जिंदगी नबी सही तो ही समझाई अजो मुसलमान सनाण वाले के तो ही समझ में नहीं भला मक्के जा मुशरिक भी छा पिया चवन अल्लाह के न पिया मञन पिया पर चवन पिया अल्लाह भी आहे ऐं हे 360 जेके बुत काबे में ठया पिया इहे भी आहे पर नबी से फरमायो अल्लाह अकेलो अल्लाह वहदहु ला शरीक ओ साईं फरमायो हु तने तन्हाया कुल हु अल्लाहु अहद अल्लाह समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद रब फरमायो मुझा प्यारा नबी चवें त मां अल्लाह अकेलो आया ऐं मां अल्लाह के अबो मां नाए ऐं मां अल्लाह के औलाद नाए मां ज़ाल खोई पाका वलम तकुल लहू साहिब मुखे घरवारी नाए तो औलाद किए थी मां औलाद को भी पाक वलम यकुल लहू कुफुवन अहद हिकड़ो मानो भी मां अल्लाह जड़ो नाए रब फरमायो का भी कायनात जी शे मां रब जड़ी नाए मां पांजे शान वारो आ मां पांजे मान वारो आ मां बेमिसला मां ला वजीरा मां ला मुशीरा मां केसा सलाह न कंदो आ मां सा कोई भांगे भाई वार ना है दुनिया ठाण में अल्लाह फरमायो कायनात ठाण में कोई भांगे भाई वार ना है मां अल्लाह अकेलो आया जो सिर्फ जगह पांजे टाइम दे वारा तो इयो मां अल्लाह अकेलो आ जो चंद्र के पांजी तारीख दे वारा तो इयो मां अल्लाह अकेलो आ जो सारी कायनात के मां खादो खुराक कराया तो इयो मां अल्लाह अकेलो आ जो सारी दुनिया के औलाद दिया दो इयो मां अल्लाह अकेलो आ जो सारी दुनिया जा मसला आसान किया दो सजी दुनिया के सिस्टम के हलाया दो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुदुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलिय्युल अज़ीम। जो नबी मोहम्मद करीम भी बराबर जो असांजो नबी मोहम्मद करीम वॾे शान वारो वॾे मान वारो मेराज जो साहिब सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। अञा वॾे आवाज़ नबी साईं भी वॾे मान वारा मुझो प्यारो नबी मुझो मिठड़ो नबी मोहम्मद करीम वॾे शान वारो मेराज वारी रात
अल्लाह ताला नबी मोहम्मद करीम के इमामुल अंबिया बनायो। ओ मुझे अजीजों मेराज वाली रात अल्लाह ताला अपने प्यारे नबी मोहम्मद करीम के अर्श मौला दे घुरायो। फरमाए सुम्मदना वतदल्ला फकान काब कौसैन अवदमा। अल्लाह मुझे प्यारा नबी मां 70,000 नूर जा पर्दा परे करे तो के पंहिंजे प्यारे कुर्ब वारो भाकुर नसीब कयो तो मां दुनिया वारन के खबर पवे तमाम अल्लाह के मोहम्मद करीम केडो वडो प्यारो आ। ओ मुझा प्यारा नबी अज जादे न्यारी ने मां अल्लाह तुझे सामू आ। नबी से फरमायो मां उभर न्यारे मुझो रब मुझे सामू मां ओलर न्यारे मुझो रब मुझे सामू मां दक्षिण न्यारे मुझो रब मुझे सामू मां उत्तर न्यारे मुझो रब मुझे सामू। साईं फरमायो चेनी पासन अल्लाह जो मां मोहम्मद करीम सा भाकुरो साबिन फरमायो साईं अल्लाह साईं जो ॾिठो तरफ साईं कीअं हो। साईं फरमायो लई सक बि मिसली शयुन अल्लाह जे मिसाल का भी शइ न आहे जो तव्हांखे मिसाल ॾेई सघां। रब हीअं हो बाक़ी साईं फरमायो जाॾे न्यारा पियो मुझो रब मुझे सामू मुझो अल्लाह मुझे सामू मुझो मालिक मुझे सामू मुझो खालिक मुझे सामू। नबी साईं के साहबा फरमांदा साईं भला अल्लाह जो ॾिठो त केतिरो मज़ो आयो। रब फरमायो मा ज़ाग़ल बसर मा तग़ा। अल्लाह फरमायो मुझे प्यारे नबी के एडो मां अल्लाह जे दीदार में मज़ो आयो जेतिरो वक्त मां अल्लाह जो दीदार करें अखिन के भी छिंबन पियो दे के पियो या घड़ी भी मार बरमान जी ज़ियारत किया। साहबा फरमायो साईं अल्लाह साईं शाक जारी कई। नबी ने फरमायो अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी दोस्त दोस्त ॾींदो आ यार यार ॾींदो आ पिरी पिरी ॾींदो आ त तोहफ़े में काशे खणी ईंदो आ। तूं जो हेॾी मंज़िल करे आयो आ 7 आसमान पार सिदरतुल मुंतहा पार अर्श मौला ते बुआ तूं छा खणी आयो आ। नबी ने फरमायो मां अल्लाह के फरमायो अत्तहियातु लिल्लाह वस्सलवातु लिल्लाह वत्तय्यिबातु लिल्लाह। ओ मुझा अल्लाह सही मां तुझे लाए पंहिंजो सजदो खणी आयो आ मां तुझे लाए पंहिंजो रुजू खणी आयो आ मां तुझे लाए पंहिंजी नमाज़ खणी आयो आ मां तुझे लाए मां कुर्बानी खणी आयो आ मां नज़र न्याज़ तुझे नाले ते कंदो आ मां ॾींहुं राति ज़िक्र अज़कार तुंहिंजो ई कंदो आ। मुझी कोली इबादत मुझी फेरी इबादत मुझी जानी इबादत मुझी माली इबादत सब तुझे नाले ते होंदी आ। ओ मुझा अल्लाह ने मां नज़र न्याज़ तुझे नाले ते खणी आयो आ तू नज़र न्याज़ हो पाका। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ मुझा प्यारा नबी मां अल्लाह जूं रहमतूं मुझो बरकतूं सदाई तो मोहम्मद करीम जे मथो वजन। पर मुझा प्यारा नबी अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाह सालिहीन जेके तुझा ताबेदार दीदा जेके तुझा पैरोकार दीदा जेके तौहीद पाण में पैदा कंदा जेके नमाज जो नूर पाण में पैदा कंदा जेके तुझो अखलाक पाण में पैदा कंदा जेके तुझी सूरत सीरत पाण में पैदा कंदा जेके व्यापार में तिजारत में देतीअ में लेतीअ में उथण में वेहण में सुम्हण में घुमण में हर मोड़ मार ते तुझा ताबेदार पैरोकार बनवा। मां अल्लाह जो वायदो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह सालिहीन। एड़न माण्हुनि जे मथों मां अॻे ई वायदो थो कयां त रहमतूं बि नाज़िल कंदो मां त बरकतूं सां बि नवाज़ी छॾींदो सां।
अजीजो उते भी नबी सही अल्लाह के चवे दो मुझा रब मां सजदो खणी आवां मुझा रब मां जानी इबादत मां माली इबादत मां कोली इबादत सब तुझे लायक अलाए शादी मुसलमानन के तौहीद नथी समझ में सजी जिंदगी नबी जी तौहीद सां भरी पई सजो कुरान मजीद तौहीद सां भरियो पियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कुरान शरीफ जो मुतालो त कयो कुरान शरीफ पढ़ो त ॻाल्हि त इहा ई असांखे मारे जो असांजा मुसलमान भाई एक तो कुरान मजीद पढ़न नथा जे पढ़न था त माना नथा पढ़न मेहरबानी करे माना पढ़ण जी कोशिश कयो साईं ताजमुद्दीन अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो माना वारो कुरान शरीफ वठो रोजानो रोज एक कुसी पारो कुरान जी तिलावत कयो वरी माना पढ़ो ॾिसो त अल्लाह कीअं थो तव्हांखे सही रस्तो जन्नत वारो ॾेखारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो हे फितने जो ज़मानो आहे हे तमाम खतरनाक ज़मानो आहे हिन ज़माने में ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे अलाए केॾा त फ़िरका निकिता आहिनि हर को चवे तो मां हक़ ते हर को चवे तो मां सच ते हाणे तव्हां विचनि माण्हुनि खे कीअं ख़बर पवे त कहिड़ी जमात हक़ ते आहे होॾे बि जुब्बा होॾे बि पटका होॾे भी दाढ़ियूं हेॾे भी जुब्बा हेॾे भी पटका हेॾे भी दाढ़ियूं होॾे भी नूरानी चेहरा हेॾे भी नूरानी चेहरा हाँ हाँ होॾे भी कुरान मजीद हेॾे भी कुरान मजीद नबी साईं फरमायो बनी इसराइल में 72 फिरका पैदा थिया मां मोहम्मद करीम जी उम्मत में 73 फिरका पैदा थींदा साईं फरमायो मुंहिंजी उम्मत जा 72 फिरका नाक ते हूंदा जन्म जी बाहि में वेंदा साईं फरमायो हिकु फिरको इल्ला वाहिद हक़ वारो हूंदो साहिबन फरमायो साईं उहो कहिड़ो फिरको आहे नबी साईं फरमायो मान व असहाबी साईं फरमायो वो फिरको मुंहिंजो ऐं मुंहिंजे साहबा वारो रस्तो आहे फिरको इहो आहे ॿी हदीस में हीअं थो अचे मान व अहल बैती नबी साईं फरमायो मुंहिंजो फिरको ऐं मुंहिंजे अहल बैतन वारो फिरको आहे तीअं ई रवायत में हीअं थो अचे मां अना व क़ुरानी साईं फरमायो मूं वारो रस्तो ऐं क़ुरान मजीद वारो रस्तो आहे कुल हाज़ी सबीली अदू इलल्लाह अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी चवे त मुंहिंजो रस्तो मुंहिंजे असहाब अहल बैत जो रस्तो हाँ हाँ आहे सिरातुल मुस्तकीम वारो रस्तो ते क़ुरान मजीद आहे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम हरूबरू दरबदर थिया हो खाक बशर थिया हो होदे बजे होदे ही हस्ती ता वट मौजूद है हिन जी माना पढ़ो अदा मां तहां को पुछादो क्या केड़ा केड़ा साईं ताजमुद्दीन अमरोटी रहमतुल्लाह अलैहि के बुजुर्ग करे मञोदा हाथ में देखणो त मां ॾिसां सब साईं ताजमुद्दीन अमरोटी के बुजुर्ग करे मञोदा सब चौथा त साईं जेका कुरान जी माना कई आ उहा सच्ची कई आ उहा हक़ी कई आ पो पाण वठो ता इहो कुरान शरीफ साईं ताजमुद्दीन अमरोटी जे माना वारा रोजानो रोज हिकड़ो रुकू ब रुकू येमी सिपारो कुरान जी तिलावत कयो वरी माना पढ़दा वञो त तव्हांखे ख़बर पवे हक़ वारी जमात कहिड़ी आहे पोइ उन जमात में शामिल थियो त दुनिया में भी इज्जत कमायो आखिरत में भी तव्हांजा बेड़ा पार थी अदाइया मां हक़ी ॻाल्हि थो कयां कन ना हक़ी मुंहिंजा अज़ीज़ो छो त अल्लाह ईअं न चयो आहे हिदायत मौलविन वटि ईअं न चयो आहे रब ईअं न चयो आहे हिदायत मुल्लन वटि ईअं बि रब ईअं बि न चयो आहे हिदायत पीरन फ़कीरन वटि रब फरमाए हिदायत मुंहिंजे क़ुरान मजीद में आहे हुदल लिन्नास
वबय्यनात मिनल हुदा वल फुरकान। अल्लाह फरमायो हिदायत मुझे कुरान मजीद में तव जिया मुझे कुरान मजीद चवे इया कंदा वञो जिया मुझे कुरान मजीद ताके हुक्म कंदो वञे इया जिंदगी गुजारींदा वञो। समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। ओ मुझे अजीजो अल्लाह जी ज़ात जो कसम मुझो प्यारो नबी पान कुरान जे चेत जिंदगी गुजारे दो। फत्तबि मा यूहा इलैक। अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी जिया कुरान चवंदो वञे वो कंदो वञ। मुझो सोनो साईं पान कुरान मजीद जे चवण ते जिंदगी गुजारियो। ओ मुझा अजीजो एक टेम ते नबी साईं के गाल जे करे माखी के हराम कयो। साईं फरमायो कसम खयूं तज खां बाद में मां माखी न खाईंदुमि। साईं जॾहिं इहो कसम खयो आहे मथो कुरान जी आयत नाज़िल थी लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मरज़ात अज़वाजिक। अल्लाह मुंहिंजा प्यारा नबी हिलाल शइ खे तो हराम कयो आहे। हाणे वारो करो कसम तोड़ टे रोज़ा रख ऐं माखी खा न त तुंहिंजी सॼी उमत जे मथां माखी खे हराम थो कयां। आयत कुरान जी नाज़िल थींदी वई आहे। नबी साईं बिना देर जे अमल कयो आहे। नबी साईं कसम तोड़े माखी खाई कुरान शरीफ़ जी ताबेदारी करे दुनिया वारनि खे पैगाम ॾेई आहे त मां मोहम्मद करीम ख़ुदि पाण कुरान शरीफ़ जी ताबेदारीअ में ज़िंदगी गुज़ारियो थो वञा। कुरान शरीफ सां सही माना में भाकुर पायो। सही माना में कुरान मजीद खे गल लगायो। कुरान मजीद जो मुतालो कयो। कुरान शरीफ जी माना पढ़ो तो तव्हांखे समझ में ॻाल्हि अचे। तव्हांखे ख़बर पवे त हक़ वारी जमात कहिड़ी आहे। मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा भाउ मां ॻाल्हि पे तो यो मुझे सोने साईं जो इखलाक मोटिया पंहिंजे मौजूद हिकड़ी कुराड़ी आ मके शरीफ में लॻियूं थी वञे। नबी साईं कुराड़ी के ॾिठो। साईं आया कुराड़ी पाण बमायो मां काॾे थी वञे कि मोहम्मद नाले हिकिड़ो नौजवान पैदा थियो आहे जेको चवे तो हिकिड़ो अल्लाह चवंदा वॾो हुनजी आवाज़ में जादू अलाए छा थो पढ़े। जेको ॿुधंदो वञे तो हुनजो ग़ुलाम थो थींदो वञे। तंहिंजे करे मां मको ई छॾियो थी वञा न हूंदमि न मोहम्मद करीम जो आवाज़ ॿुधंदमि न हुनजी थींदमि। हाणे मां वञा थी गंढ मूंखे कुराड़ीअ गया। नबी साईं फरमाया त मां भला मां हलां या गंढ खणाए जाॾे जो चईं ठीकु आहे बा तूं भला हल गंढ खणाए। हाणे कुराड़ी हलदी हली आहे। रस्ते में नबी साईं खे सॼी वात घटि वधि ॻाल्हाईंदी हली आहे पर नबी साईं ईअं बि नथा चवनि त मां चुप करे या ईअं नथा चवनि त उहो मां आहियां। साईं सॼी वात मां पोड़ीअ जो गारियूं ॿुधंदा हलिया आहिनि खिलंदा हलिया आहिनि। आख़िर हिकिड़ी जाइ ते मां कुराड़ी थी चवे साईं भला हिते मूंखे पंहिंजी गंढ ॾियो। नबी साईं मां हिते कीअं रहंदी हिते रहण जी जाइ न आहे कि न बसि मां हाणे हिते रहंदुमि। साईं पंहिंजे रहमत वारे हथ मुबारक सां काठियूं ॻोल्हियूं। साईं उहे काठियूं खोड़ियूं पंहिंजी रहमत वारी चादर मुबारक काठियुनि जे मथां रखी करे साईं भूंगड़ी ठाहे कुराड़ीअ खे ॾिनी। फरमायो त हाणे तूं हिते आराम कर मां वञा थो। हाणे हिते कुराड़ीअ जा भाग था खुलनि। नबी साईं जो इखलाक ॾिसी यकदमि कुराड़ी कलमे भरण लाइ तयार थी वञे। नबी साईं खे फरमाए थी ओ नौजवान तूं केरु आहीं हेॾी मूंसां मदद कई थी भला तुंहिंजो नालो छा आहे। नबी साईं फरमाया मां मुंहिंजे नाले खे छॾ के न मूंखे नालो ॿुधाए। नबी साईं फरमाया जे मोहम्मद करीम जे करे मको शरीफ छॾे आया
जे मोहम्मद करीम के सजी वाट रस्ते में गारियों नहीं आया वो मोहम्मद करीम माया इतने कुराड़ी रोई वेठी एकदम नबी सही के भाकुर क्यों कहते रोई करे चवे दियो सोना मोहम्मद करीम तुम सच्चो आ मानो तुझे ला गलत था जो तू बड़े अखलाक वालों आ तुम्हें नबूवत वाली सिफतों निशानों बराबर तू अल्लाह जो रसूल आ मां हेडो ताके रस्ते में गारियों नहीं आया हेडो घटवद गालाई नहीं आया ता तने भी मुखे कुछ न चयो वरी ते मुखे ता वेहण जी जाए रहण जी जाए भोंगड़ी टाइप जाए ठायरनी पाजी चादर रहमत वाली मुझे लाए ता कुर्बान कई तहां अजीम मस्ती आयो ओ सोना साईं वारो कर मुखे कलमो बराए तो मां मुसलमान दिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह यो तो मुझे नबी से जो इखलाक असां जो इखलाक हिक ॿिए खे गारियूं हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदा हिक ॿिए सां मल्ल मुक़ाबले में लगा पिया नबी साईं फरमायो हेॾे निहारियो साईं जन फरमायो मस्करीअ में भी कंहिं छड़ी हथियार बे मुसलमान भाउ ते सिधो कयो इन एॾो गुनाह कयो ॼण काबतुल्लाह शरीफ खे शहीद करे हाणे जॾहिं मस्करीअ में को हथियार ईअं सिधो थो करे तॾहिं एॾो गुनाह कयो जेको गोलियूं थो हणे जेको धक थो हणे जेको चंबा थो हणे हाणे तव्हां ॿुधायो न केॾो गुनाह कयो खुदा जो वास्तो तो पाण में मोहब्बतूं पैदा नफ़रतूं ख़त्म वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन ओ मुझे अज़ीज़ो ऐं मेहरबानी करे पाण में नमाज जी पाबंदी पैदा कयो नमाज जो नूर पाण में पैदा कयो अल्लाह जी ज़ात जो कसम जाथे वञा थो माण्हू चवंदा साईं नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हायो हर ॻोठ में हर जाइ ते हर शहर में यादि आया साईं नमाज लाइ माण्हू नथा अचनि साईं मस्जिद वेरान लगी पई आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मिंथ करावा अॼु मां तव्हांखे मेहर करणावा अॼु मां तव्हांखे गुज़ारिश करणावा अल्लाह जो वास्तो तो नमाज जी पाबंदी कयो नमाज इस्लाम जो थबो आहे दीन जो थबो आहे नमाज प्यारे नबी मोहम्मद करीम जे खिल जो ठार आहे कुर्रतु ऐनी फिस्सलाम नमाज में रहमत आहे नमाज में बरकत आहे नमाज में पाकाई आहे नमाज में इज्जत आहे नमाज में कब्र जो आराम आहे नमाज में क़यामत जो आराम आहे नमाज में प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार आहे नमाज में रब रहमान जी ज़ियारत आहे फमन कान यरजू लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा अञा वॾी आवाज़ सां चङा भला माण्हू नमाज़ नथा पढ़नि ख़ुदा जी ज़ात ॾुख हेॾियूं ॾाढ़ियूं मां ॾाढ़ियुनि सां ॾिठा नमाज़ नथा पढ़नि वाइज़ बि ॿुधंदा जलसा बि कराईंदा ख़ुदा जी ज़ात जो कसम हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथ में आहे मां ॾिठा आहिनि अखियुनि सां जलसा बि कराईंदा वाइज़ बि कराईंदा माण्हुनि जी वाह वाह जे लाइ हेॾियूं ॾाढ़ियूं बि रखी अथऊं नमाज़ नथा पढ़नि इस्तन जो ई नथा कनि अल्लाह खुदा जो वास्तो तो नमाज जो इंशाअल्लाह बेनमाजी किनुआ बेनमाजी बुरो बेनमाजी पलीदा बेनमाजी बिनी जहानन में खराबा अल्लाह जो वास्तो तो जल्दी नमाज लाए पान के तैयार जल्दी आले औलाद में नमाज कायम कियो घर में नमाज कायम कियो मेहरबानी करे जल्दी मौत जी तैयारी कयो
ख़बर नथी पवे खिलंदे खिलंदे माण्हू मरींदा वञनि कचहरी कंदे कंदे माण्हू मरींदा वञनि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरींदा वञनि पतो ई नथो पवे ओचिते एक्सीडेंट थींदा पवनि माण्हू मरींदा वञनि हाणे ॿ टे ॼाणा थिया मुंहिंजे हिकिड़े दोस्त इको साउंड वारो आहे गदा नालो एॾो जो आहे फिरिया जो मूंखे चई साईं इब्राहिम मां भिरिया इको साउंड चिंगड़ीअ में खणी कंडियारे वञा पियो अयान पेट्रोल पंप कंडियारे जे भर में आहे उते हिकिड़ो एक्सीडेंट नज़र आयो जीअं जो मां चिंगड़ीअ तो लही माण्हुनि जे हुजूम खे चीरे अंदर दाख़िल थियो हीअं जो नज़र कयां त हिकिड़ो नौजवान टेले जे हेठों अची वियो आहे वेचारो मरी त वियो आहे पर लाश बि ज़रियूं ज़रियूं थी वियो अथसि ॿुधाए पियो चई साईं इब्राहिम मां वीडियो भरण जी कोशिशि कयमि पर मुंहिंजो हाथ फाटे पियो दिलि मुंहिंजी चीरजे पई शाद सां हुन नौजवान जे जिस्म जा लुदड़ा गोश्त जा ज़रा उनजे जिस्म जा टुकड़ा टेले जे टायरनि जी विथीअ में फाथा पिया काठीअ सां खरड़े खरड़े उनजे गोश्त जे लुथड़नि खे लाहिनि पिया बूटियुनि खे लाहिनि पिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे इहा इंसान जी औकात आहे इहा इंसान जी हैसियत आहे इहो इंसान जो हाल आहे मां हाणे वियुमि जलसे ते ॻोठ ईसा ख़ान मरीअ में उते मूंखे मरी बिरादरीअ जा माण्हू ॿुधाइनि पिया कि साईं हाणे 2 कलाक थिया हिकिड़ो नौजवान जनाज़ो नौजवान जो खणी कब्रिस्तान क़बर जे हवाले करे आया हूं मूंखे हुन नौजवान जो फोटो बि ॾेखारियो मूंखे ॿुधाइनि पिया कि साईं इब्राहिम हे वेचारो नौजवान 16 सालनि जो पीउ जी मोटरसाइकिल काए नूरपुर पियो वञे मोरे खां ओरियों स्टॉप आहे उते पियो वञे रस्ते में एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थी पियो जो थॾे ते इहो नौजवान त मरी वियो पर हिन वेचारे जो तुन खां वठी गोॾनि ताईं ईअं इहो विचूं हिसो चॿाड़जी वियो जीअं वात में गिरो चॿाड़बो आहे ॿुधाइनि पिया चई साईं इब्राहिम न वेचारे खे गुस्ल ॾियारियूं न वेचारे खे कफन पारायूं वेचारे खे चादर में वेड़े 3 गजूं ॾेई वेचारे जी नमाज़ जनाज़ा अदा कराए वेचारे खे कब्रिस्तान क़बर जे हवाले कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा तो हयाती इहा तो ज़िंदगी कुल्लु मन अलैहा फ़ान वयब्का वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वरी आवाज़ अल्लाह मां हाणे वियुमि सखर जे भर में गोठ जो नालो हो टंडरो मूंखे ॿुधाइनि पिया जंहिं तो हिकिड़ो साफ़ी पंजाब में माई वरिती शादी कयईं 7 ॾींहं माईअ सां गुज़ारे हाणे 7 ते माई खे घुमाइण पे वियो गाॾीअ में माई कुंवार खे विहारी पंहिंजी माउ खे विहारी पाण 2 भाइरनि खे विहारी 2 मामनि खे विहारी 2 नंढनि ॿारनि खे विहारी हिन जे सीपेक वारे रस्ते सां पंजाब वञे पियो रस्ते में एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थी पियो जो सब थॾे ते मरिया सिर्फ घोट बचियो हाणे उहो बि ज़ख्मनि में चूर लॻो पिया सॼो वेचारे जो ख़ानदान ई धोबी ख़ुदा जा बानो इहा ज़िंदगी इहा हयात असां वेड़नि में फाथा पिया असां झेड़नि में पाण में फाथा पिया असां टच मोबाइलनि में फाथा पिया असां गुनाहनि में फाथा पिया असां शिरक ऐं बिदअत में फाथा पिया असां बेहयाई बुशराई में फाथा पिया अल्लाह जो वास्तो दो मुसलमान मां मिन्थ करण आयो आहियां मां मेड़ करण आयो आहियां मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां ख़बर न पवंदव मौत जा माण्हू पुॼी वेंदव जल्दी कयो पाण खे नेक बणायो आदम
छाछो जे वेचारे के अटैक पेजियो असां जो आलम सगोरो उस्ताद उलमा दादू जो साईं अली असगर लगारी साहब उन जो पुत्र अबू बकर 26 सालन जो नौजवान आलम दीन बुधाए पियो चई खुश हूं भलो हिय तालबन सां रांदि पियो खेॾे खेॾदे खेॾदे किरी पियो रणियूं पेजियूं त बेहोश थी वियो अबू बकर खणी वेचारे खे अस्पताल वियासीं पर रस्ते में ई दम परवाज़ थियसि डॉक्टर वटि पहुतासीं डॉक्टरनि जो हिनखे त अटैक पइजी वियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा अथव ज़िंदगी इहा अथव हयाती महिरबानी करे जल्दी पाण खे नेक बणाइण जी कोशिश कयो जल्दी पाण खे नमाज़ी बणाइण जी कोशिश कयो जल्दी मस्जिदनि खे आबाद कयो जल्दी पंहिंजो रब रीझायो जल्दी पंहिंजे रसूल खे परचायो जल्दी सूरत ऐं सीरत मोहम्मदी पैदा कयो मर्दा वञो बिश्त जी ख़ुशख़बरी मिलदी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला ताज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾे आवाज़ सां नबी साईं जो आशिक़ सदाइण सोलो आशिक़ बणजण ॾुखियो नारा हण सोला आहिनि ग़ुलामी रसूल में मौत भी क़बूल ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं जो मीलाद मल्हाइण सोलो आहे नबी साईं जे मीलाद में डांस हण सोली आहे नबी साईं जे मीलाद जे नाले ते राग हलाए गुनाह करण सोलो आहे नबी साईं जे मीलाद जे नाले ते सयूं विराइण सोलियूं नबी साईं जे मीलाद जे नाले ते हलवा विराइण सोला नबी साईं जे मीलाद जे नाले ते खिलियूं विराइण सोलियूं बिरयानी विराइण सोलियूं सच्चो नबी साईं जो आशिक़ थियण ॾुखियो आहे जेकॾहिं जाई पाई तव्हांजे दिलनि में नबी साईं जी मोहबत आहे नबी साईं जो प्यार आहे अल्लाह जो वास्तो मेहरबानी करे एक नमाज जो नूर पाण में पैदा कयो ॿियो पंहिंजे ॾाड़नि खे चेहरनि में पंहिंजनि में सिगारियो नबी साईं टे दफ़ा इन ॾाढ़ी सुवारे खे चुमी नहीं फरमायो हाज़ी सुन्नती हाज़ी सुन्नती हाज़ी सुन्नती टे दफ़ा चुमी नहीं फरमायो हीअ मुंहिंजी निशानी अथव हीअ मुंहिंजी निशानी अथव हिन सां प्यार कजो वाफ़ुल्लाह हिनखे बख़्शिजो हिनखे हथ नाणजो ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं सहाबा सां वेठा आहिनि साईं अचानक खिली वेठा साहिबन फरमायो फिदा कबी ओमी या रसूल अल्लाह असांजो अबो मां तव्हांजे मथां कुर्बान साईं ख़ैर ताए खिलो था साईं फरमायो हे जिब्राइल अमीन आयो आहे अहिड़ी ॻाल्हि कई तंहिं जो ख़ुशीअ में मां मोहम्मद करीम को खिलई नथी थिए साहिबी फरमाईंदा साईं कहिड़ी ॻाल्हि थो करे साईं फरमायो जिब्राइल अमीन ॿुधाए थो हाणे हाणे फिलाणे कबीले जो हिकिड़ो मुंहिंजो आशिक़ वेचारो मरी क़बर में पुॻो मनकर नकीर हुन जे लाइ क़बर में पहुता सवालन करण जे लाइ मन रब्बुक मन नबीयुक मां दीनुक ये टे सवाल खणी उन जी क़बर में पुॼंदा विया हाँ हाँ जीअं उन जी क़बर में आया त सजदे जो निशान उन जे नेल ते ॾिठूं निमाज़ जो नूर उन जे चेहरे में ॾिठूं ॾाढ़ी सुमारी जो सिंगार सुन्नत जो सिंगार उन जे चेहरे में ॾिठूं मलाइका मुनकर नकीर हिक ॿिए खे चयो हे त प्यारे नबी मोहम्मद करीम जो सच्चो आशिक़ हे त अल्लाह जो प्यारो बांदो हे त नमाज़ी आहे कीअं न के निकम उतारियूं हल त अल्लाह ॾे वापसि था मोटूं ॿई मलाइका मोटिया अल्लाह खे अर्ज़ु कयो अल्लाह साईं हे त तुंहिंजो प्यारो बांदो आहे
नमाज जो नूर न जे चेहरे में आ सजदन जा निशान न जे नेड़े में हे त नबी मोहम्मद करीम जो सचो आज दाढ़ी सुहारी मुठ दे न जे चेहरे जो सिंगार पण जा ओ हां अल्लाह सही जी हाणे तू चवे सां क्यों सा के हया थियो आ असा वापस मोटियाऊं अल्लाह फरमाए दो मलाइको मुखे खबर हुई इयो नेक आ इयो नमाजी आ इयो प्यारे नबी मोहम्मद करीम जो सचो आशिक पर तांगे शायद करण लाइ मोकिलियो मां हां जिनके भी कब्र में नमाज जो नूर चेहरे में ॾिसो सजदे जो निशान ॾिसण में ॾिसो दाढ़ी सुहारी चेहरे में सुन्नत सिंगार ॾिसो इन्हनि खां हिसाब किताब ई मावा बिना पिशाचे अहिड़नि माण्हुनि जे लाइ कब्र बिश्त जो बाग बणाए छॾींदा कयो अदा कसदीअ जे कन कसर थी मिले ॻाल्हायो न था भॼो इरादो कयो चए इंशाअल्लाह दाढ़ी सुहारी पंहिंजनि चेहरनि में सिंगारी हाँ ओई मुठ दे रखो ये सुन्नत ये तो हे हाणे वार वधी वञनि भले तव्हां कटो जेकॾहिं छॾियो था बि दाढ़ी खे भले छॾियो ॾेढ मुठ कयो ॿ मुठियूं कयो पर सफ़ा वरी एॾी बि न कयो हिकिड़ा वरी अहिड़ा सूफ़ी न सफ़ा हथ ई दाढ़ी कंदा ओ वेचारी दाढ़ी ते दुन ते थी पुॼे बेचारी गुंड गुंड थी थिए नबी साईं जी सुन्नत बाबा सिंगार एड़ी दाढ़ी सुहारी सिंगार जे जो बे के भी रीस अचे त जी हिन के दाढ़ी सुहारी ठहे थी मां भी एड़ी चेहरे में सिंगारिया ऐं आलमन सगुरन फरमाया जेको हिन ज़माने में दाढ़ी सुहारी पांजे चेहरे में तो सिंगारे यो सब शहीद जो सवाब तो कमा हिन दौर में बा ये दाढ़ी रखणो वडो जिहाद वडो जिहाद मुठ ते दाढ़ी रखणी ओए ते मुठ भी हेठों एकड़ा वरी अटकल कर ओए ते हाथ रख चाला क्यों न क्यों नबी साईं जे दीन सा ओ हेठों हेठों हिते हाणे ये मुठ एकड़ा वरी हेतरी रखी वेठा कत बिया वरी चापड़ी रखी वेठा वरी चवंदा साईं सावकत आहे बाबा सावकत ते कम न हलदो मुठ दाढ़ी सुहारी चेहरे में सिंगारणी आ चो इंशाअल्लाह अब आया वाहिद नबी साईं जी सुन्नत आ जेका कब्र में भी ता सा गडो चो सुभान अल्लाह मुझे अजीजो मेहरबानी करे दाढ़ियों पांजे चेहरन में सिंगारियो ऐं नमाज जो नूर पाण पैदा कयो कब्र में नमाज कम क़यामत जे ॾियारे नमाज नबी साईं फरमायो क़यामत जे ॾियारे ॿुधो साईं जन फरमायो मां पंहिंजनि आशिकन खे मां पंहिंजनि पतंगनि खे मां पंहिंजनि परवाननि खे क़यामत जे ॾियारे ॿिनि निशाननि सां सुञाणींदोमान साहब फरमायो साईं कहिड़ियूं निशानियूं नबी साईं फरमायो नमाज जो नूर वजूही यौमइदिन क़ाइमा लिस्सय्हा राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फिहा लागिया फिहा अय्नुन जारिया फिहा सुरुरुम मरफूआ व अकवाब मौज़ूआ व नमारिक मस्फूफ़ा व ज़राबिय्यु मबतूसा नबी ने फरमायो नमाज़ी कब्र में उथंदा वेंदा नमाज उन्हनि जे चेहरे खे ॿारींदी नमाज उन्हनि जे हथनि पेरनि खे ॿारींदी यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम नमाज पंहिंजनि परवाननि खे सदक दी पंहिंजनि आशिकनि खे पुकारींदी बारे करे चवंदी अचो हलो तो न अल्लाह जी ज़ियारत कराया वञे जा सॼी उमिरि अवां सजदा ॾिना सॼी उमिरि तव्हां रुकू कया सॼी उमिरि तव्हां इबादत कई नमाज पंहिंजनि परवाननि खे वठी वञी रब जी ज़ियारत कराईंदी नबी साईं फरमायो क़यामत जे ॾियारे नमाज़नि जा चेहरा ईअं ॿरंदा जीअं चोॾीअं जो चंडु ॿरंदो आहे नमाज़नि जा हथ ईअं ॿरंदा जीअं चोॾीअं जो चंडु ॿरंदो आहे नमाज़नि जा पेर ईअं ॿरंदा जीअं चोॾीअं जो चंडु ॿरंदो आहे नबी साईं फरमायो हिकु निशानी इहा जो मुंहिंजनि आशिकनि में नमाज़ जे करे चेहरो ॿरंदो हथ पेर ॿरंदा ॿी निशानी इहा आहे जो मुंहिंजनि आशिकनि जूं मूंसां क़त्ल लाउनियूं ॾाढी सुहारी मुठ ॾियनि मां परे खां ई सुञाणींदुमि त इहे मुंहिंजा आशिक इहे मुंहिंजा परवाना आहिनि साईं जन फरमायो सद करे ठाकुर पाए चुमियो नहीं आबे हो जे को सरवारो पानी पियारे पाण सां गॾु अल्लाह जी ज़ियारत कराए पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो मान ज़वाता अफ़नान
فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अञा सुभान अल्लाह कयो वरी कयो हाणे हदीस तव्हांखे ॿुधाईंदुसि अञा वरी सुभान अल्लाह कयो हाणे ॿुधो नबी साईं फरमायो ॿुधो हदीस वॾी अथव कीमती हदीस सभु नबी साईं जूं कीमती हदीस आहे पर हीअ तव्हां दिलि ऐं दिमाग़ में विहारियो इंशाअल्लाह अमल कंदव क़यामत जे ॾियारे तव्हां नबी साईं जी कचहरी में वेंदव नबी साईं फरमायो अल्लाह मलाइकनि खे ऐलान कंदो रब फरमाईंदो मलाइको महशर जे मैदान में भॼो महशर जे मैदान में डुको जिन जी भी ॾाढ़ियूं सुवारियूं मुठंदे जिन जा भी चेहरा नमाज़ जे नूर जे करे बरंदा हथ पैर बरंदा ये नबी मोहम्मद करीम जा सच्चा आशिक़न के पंहिंजे नूर ते पर पंहिंजे नूर वारनि परनि ते विहारे परवाज़ करे मोहम्मद करीम जी कचहरीअ में पुॼायो न इन्हनि खे वठी अचो त मां अल्लाह पंहिंजी बि ज़ियारत करायां इन्हनि खे वठी अचो सवाल नबियनि जो दीदार भी करायां इन्हनि खे वठी अचो सवाल नबियनि जे सहाबनि आल बैतनि सां भी मिलायां इन्हनि खे वठी अचो सभिनी ताबीन तब ताबीन हाँ हाँ सभिनी पीरन फकीरन बुजुर्गन सां मिलाए हमेशा जे लाइ जन्नत में विहारियां मुत्तक़ीन वाला फुरुश बताइन मिन इस्तबरक वजनल जन्नतैन ज़ात فبأي آلاء ربكما تكذبان जिनके कुरान जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां जो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा जो इंशाअल्लाह पाण में ॾाढ़ी सुवारी नबी साईं जी सुन्नत सिंगारी अजीजो प्यारे नबी मोहम्मद करीम जी सूरत से ॾाढ़ी सुवारी मेहरबानी करे ॾाढ़ियूं रखो ऐं इल्ज़ाम दा लगन त वाए देवबंदी हे जमियत वारा नबी मोहम्मद करीम के नथा मञा अल्लाह जी ज़ात जो कसम असां प्यारे नबी मोहम्मद करीम जा नौकर चो असां नबी साईं जा गुलाम असां नबी साईं खे एॾो मञींदा आहियूं जेॾी अल्लाह साईं नबी साईं जी इज़त कई आहे हा असांजो अक़ीदो ईमान त जंहिं जाइ ते नबी साईं आराम पजीर आहे जाते इहो साओ गुंबद ठहियो पियो आहे अल्लाह ताला इन ज़मीन जी टुकड़ीअ जो मान पंहिंजे अर्श खां बि मथां करे छॾियो आहे असांजो अक़ीदो ईमान आहे सारी कायनात में मखलूकात में पहले नंबर ते इज्जत वारो आदम जो प्यारो नबी आ अल्लाह बाद में वडे मान ऐं शान वारो आदम जो प्यारो नबी आ असांजो अक़ीदो ईमान आ जीअं अल्लाह जो को मिसल काने तीअं मिठड़े मोहम्मद करीम जो भी कोई मिसल कोने मुंहिंजो प्यारो नबी भी पंहिंजे शान में पंहिंजी सूंह में पंहिंजे इखलाक में पंहिंजी इज्जत में पंहिंजे मान में यकताया और मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात जो कसम असां नबी साईं खे एॾो चाहींदा आहियूं पंहिंजी जाननि खां वधीक पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक पंहिंजे अबे मां खां वधीक पंहिंजे ख़ानदान खां वधीक असां हर शइ नबी साईं जी इज़त जे मथां क़ुर्बान करण जे लाइ ॾींहुं राति तयार आहियूं ख़त्मे नबूवत ते जानियूं क़ुर्बान करण लाइ तयार आहियूं वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमुन नबीय्यीन जो असांजो नबी आखिरी नबी आहे जो असांजो नबी
मुझा इल्जाम लॻंदे हज़रत अली खे नथा ॿुधो अल्लाह जी ज़ात जो कसम हज़रत अली जा भी नौकर इल्जाम लॻंदा आहे ॿारनि इमामनि खे नथा मञनि असां ॿारनि इमामनि जा भी ग़ुलाम इल्जाम लॻंदा हज़रत अली जे 18 पुटनि खे नथा मञनि असां हज़रत अली जे 18 पुटनि जा ग़ुलाम इल्जाम था लॻनि पंजतनि खे नथा मञनि असां पंजतनि जा ग़ुलाम ओ मुंहिंजा अज़ीज़ो हाणे वॾे आवाज़ सां चओ जीअं पंजतनि बरक तीअं चो 4 यार भी बरक ओ मुंहिंजा अज़ीज़ो जियां अहल बैत बरक तियां नबी सही जा सब सहाबा बरक जिन जे अल्लाह मौला काला हुदम मिल्लतिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून जिन जे अल्लाह फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जिन जे अल्लाह फरमायो उलाइका अल्लज़ीना इम्तहना अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा जिन जे अल्लाह फरमायो लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम जिन जे अल्लाह फरमायो उलाइका हुमुर राशिदून जिन जे अल्लाह फरमायो उलाइका हुमुल फाइज़ून ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं जा सवाल साहबा कल भी जन्नतिया अज भी जन्नती सुभाणे भी जन्नती कल भी सिधी वाट ते अज भी जन्नत जे बागन में सुभाणे भी नबी साईं मोहम्मद करीम दा खिलंदा नारा हाणे जन्नत में दाखिल वञी नऊज़ बिल्लाह हज़रत उमर साईं जो हैदराबाद में पुतलो ठाहे उनके जलायो चो चो इन्हनि जे मथों लानत हज़रत उमर जो जेको हज़रत उमर उहा जिन जे लाइ नबी ने फरमायो लौ कान मिन बादी नबियुन लकान उमर जेकने नबूवत जा दरवाजा खुलल हुजन तो उमर जरूर नबी बणिया छो त नबियन वारी वसफ आहे एडा लफ्ज़ नबी सही हुन हज़रत उमर वो जवाब जेको नबी साईं जो सोरो हज़रत उमर वो जवान जंहिंजे इस्लाम में अचण जे करे मलाइकनि भी खुशियूं मल्हायूं हज़रत उमर मुसलमान तो थे चुरपुर पइजी वई आहे पुछादो करे यारो त्योहार वाल शाहे कि नमाज जो टाइम थियो आहे नमाज पढ़ंदा हज़रत उमर फरमाए तो अल्लाह जी नमाज अल्लाह जे घर में छो न पढ़ूं इते मुसलमान चवंदा उमर काफ़िर ज़ोरावर नथा काबे में नमाज पढ़ण छॾनि तंहिंजे करे इते पढ़ंदा हुजरे में नमाज इते हज़रत उमर खे जोश आयो कि बाक़ी उमर जे मुसलमान थियण में कहिड़ो फ़ाइदो जो अञा भी मुसलमान लिकी नमाज पढ़नि नबी साईं वधायो साईं क़िबला मुखे थोड़ो टाइम दियो मां मक्के शरीफ जो चक्कर लगाए जा सही अल्लाह जी नमाज अल्लाह जे काबे में भी पढ़बी नबी साईं फरमायो उमर काफिर तकरीबा ता देना कि सही मुखे थोड़ो छड़ियो तो मां काफिरन जो मुंह बंद करे जा हथ पैर बंधे जान ओ हज़रत उमर तलवार नंगी करे मक्के शरीफ जी गलन घिटन में निकतो आ आवाज तो लगाए आहे को जो उमर सा मुकाबलो करे अज उमर मुसलमान थियो अज उमर पांजे रब पांजे इमाम पांजे आका पांजे नबी पांजे मुर्शिद सोने मोहम्मद करीम लांगद अल्लाह जी नमाज अल्लाह जे काबे में अदा कदो अज आहे के ताकत जे को रस्ता रोक करे अज आहे को मानो जेको पांजा बच्चा यतीम कराए अज आहे को मानो जेको पांजी ज़ालूं बेवा कराए अजे मैदान ते अज उमर मुसलमान देवा जियां जो उमर ने ऐलान करायो सबने काफिरन जा साथ किया अजी नबी साईं अडको दुआ उमर साईं हलो हलो ताली नमाज काबे में दा पढ़ो साईं ने खिलंदा आया हज़रत बिलाल के हज़रत उमर तो फरमाए ओ बिलाल काबे जी सिद्ध ते जड़ी अज़ान बुधाए हज़रत बिलाल फरमाए तो अल्लाह जी ज़ात जो कसम सारी जिंदगी एडी खुशी में अज़ान ॾिनी
जेका उन रात खुशी में उन दी आजान खुशी में दी काबे जी शिद्दत जड़ी आवाज तो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह सजे मक्के जे जबल में थकाव निकदा हाने नबी सही नमाज पढ़ाई नमाज मुफारज थी नबी सही फरमायो ऐन उमर उमर काथे आ क्यों सही उमर हेडे कुंड में वेठो आ नबी सही सदु कल ऐ सही नमाज इस्तक़बाल में थी भी रहा भाकुर पाए हज़रत उमर के निर्णय में चुमी नहीं फरमायो उमर अज तू काबे जो दरवाजो खोलाए पांजन दोस्तन साहबन के दखलायो थी काबे जो दरवाजो खोलाए मां मोहम्मद करीम के दखलायो थी काबे जो दरवाजो खोलाए सतने आसमान जे मलाइकन के दखलायो थी काबे जो दरवाजो खोलाए रब रहमान के भी तो खिलाए छड़ियो अल्लाह तो होन आडो खुश अल्लाह अज़मा जो उमर काबे जो दर खोले माके खुश कयो मां भी क़यामत जे ॾियारे उमर जे लाइ अठई दरवाजा जन्नत जा खोलाए अठनी दरवाजन मो सॾ कराए मां भी उमर के खिलाए खिलाए जन्नत में दाखिल करे छॾींदो मां अजीजो संभालियो जो हजरत उमर इज्जत वारो आ मान वारो आ शान वारो आ नबी साईं जो साहबी भी आ नबी साईं जो अहल बैत भी आ सोरो आ नबी साईं जो ऐं नबी साईं सां भाकुर में आ अदा केड़ा केड़ा नबी साईं जो रोज़े अतर के जन्नत करे मञो त हथ मथे खणो त मां ॾिसां सब नबी साईं जो रोज़ो अतर जन्नत आहे पोइ हाणे मञो त जेको अबू बकर उमर नबी साईं सां गॾु रहिया पिया आहिनि जो इहे बि वॾे आवाज़ सां अञा वॾे आवाज़ सां जन्नत मुंहिंजा अज़ीज़ो भला तरकनु इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार जेके असहाबन जा मुनकरन भॼी इन्हनि खां पासो कयो ख़ुदा जी ज़ात जो कुदमा मतां कॾहिं अल्लाह जो अज़ाब कड़की पियो मतां तव्हां बि न सटिजी वञे चओ असहाबन जे दुश्मननि सां मिटी न कबी चओ असहाब जे दुश्मननि सां भाई पी न रखबी जो असहाब जे दुश्मननि सां दोस्ती न रखबी मुंहिंजा अज़ीज़ो कोई ताल्लुक़ न रखो जो इंशाअल्लाह ताला जीअं कादियाननि सां खाइण पीअण ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तम बाइकाट आहे ईअं जो असहाबनि जे मुनकरनि सां बि जो बाइकाट आहे जो इंशाअल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पाण में असहाबनि जी इज़त पैदा कयो अहल बैतन जो अदब एहतराम पैदा कयो असांजे हिकु अखि साहब आहिनि ॿी अखि अहल बैत आहिनि अदा हिन ॾिसो बल्ब में ॿ तारूं थियूं लॻनि हिकु अर्थ ॿी गरम हिकिड़ी तार कटियूं त बल्ब ॿरंदो अज़ीज़ो ईमान जे बल्ब में बि ॿ तारूं थियूं लॻनि हिकु साहबा जी मोहबत ॿियो अहल बैतन जी मोहबत जंहिंजे दिलि में इहे ॿ तार आयूं उनजो दिलि वारो ईमान वारो बल्ब ॿरी बीह रहा ऐं जंहिंजे दिलि में हिकिड़ी तार बि कटियल हूंदी असहाबनि जे अहल बैतन जे मोहबत मां हिक मां बि कंहिंजी बि तार कटियल हूंदी उनजो ईमान जो बल्ब न ॿरंदो तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो महिरबानी करे पाण संभालियो सियाणा थियो हे जलसा हे वाइज़ हे प्रोग्राम इन जे लाइ रखिया वेंदा आहिनि त असां पंहिंजी इस्लाह कयूं पाण में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयूं पाण खे नेकोकार बणायूं पाण के नबी मोहम्मद करीम जो सच्चो आशिक बणायूं नबी मोहम्मद करीम जो गुलाम बणायूं असां मौत जी तैयारी कयूं असां आखिरत जी तैयारी कयूं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो पुरसुकून माहौल में तव्हां वही मुंहिंजे मारूज़ात खे ॿुधो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरत हसनतुन व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बल आलमीन अल्लाह से सभिनि जो वेहण क़बूल फरमा अल्लाह से ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा कमियूं कोताहियूं माफ़ फरमा भाऊ बशीर अहमद बुर्ड साहब जी महिनत क़बूल फरमा असांजे भाऊ मोहम्मद उज़ैर गुल साहब जी महिनत क़बूल फरमा असांजे मुजाहिद भाउ खलीफ़े अहमदीन साहब जी महिनत क़बूल फरमा अल्लाह से जेके भी पाण पतोड़ंदा दीन जे लाइ समूरनि जूं महिनतूं क़बूल फरमा अल्लाह से ये जमायत अलाए काथों काथों क़ुरान जे इश्क में आई आहे सभिनी जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकत नसीब फरमा सभिनी जे बचनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमा इलाहुल आलमीन हे असांजो भाउ आहे वीचारो इम्तियाज़ चांडियो साहब हर जाइ ते हर जलसे ते अची क़ुरान शरीफ़ भरे करे वाइज़ भरे सोशल मीडिया ते रखंदो आहे अल्लाह से हिन जी महिनत बि
कबूल फरमा अल्लाह से जेका भी जमात कुरान जे इश्क में आई आहे सभिनि जी हाज़िरी कबूल फरमा अल्लाह से सही माना में सभिनि खे मुसलमानी नसीब फरमा सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी नसीब फरमा अल्लाह से फ़लस्तीन वेचारो हिन वक्त परेशान हाल आहे अल्लाह से फ़लस्तीन वारा परेशान हालन रब से ग़ैबी ख़ज़ाना उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा अल्लाह से इसराइल के नेस्तो नाबूद फरमा अल्लाह से न यहूदन के नेस्तो नाबूद फरमा अल्लाह से मुसलमानन के दुश्मनन के नेस्तो नाबूद फरमा अल्लाह से फ़लस्तीन वारन जे मथों रहम फरमा फ़लस्तीन वारन जे मथों करम फरमा अल्लाह से ग़ैबी मदद पांजी नाज़िल फरमा इलाहुल आलमीन असां सब दुआ गायूं अल्लाह से तू रहीम आ तू करीम आ असां जे हथड़ा कबूल फरमा अल्लाह से असां जे हाल जे मथों भी रहम फरमा सही माना में असां के मुसलमानी नसीब फरमा नबी मोहम्मद करीम जी गुलामी नसीब फरमा सही माना में कलम समझण जी तौफीक नसीब फरमा कुरान समझण जी तौफीक नसीब फरमा अल्लाह से जी जो कुरान जे सदके हिन जाय ते असां के गडु कयो थी वरी एड़ी कचहरी असां के जन्नत में नसीब फरमाए वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।